नाज़रीन, दुनिया की अज़ीम लीडर ऐं पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 32 सालगिरह मल्हाई पई वञे। बेनज़ीर भुट्टो अदब आवाम जी दिलनि ते राज करे रही आहे। संदसि ज़िंदगी बाबति पेश आहे धरती टीवी लाड़काणे जे ब्यूरो चीफ मुनव्वर रिंद जी हीअ रिपोर्ट। मुल्क जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जी अॼु 32 सालगिरह मल्हाई पई वञे। बेनज़ीर भुट्टो वाकई बेमिसाल हुई। अहिड़ी बहादुर ऐं दिलेर औरत जो मुल्क में मिसाल नथो मिले। बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ईस्वी में पैदा थी। पंहिंजी तइलीम हासिल करण सां गॾोगॾु पंहिंजे वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सियासी शागिर्द पिणु रही। अप्रैल 1986 ईस्वी में बेनज़ीर भुट्टो नज़रबंदी ऐं जलावतनी बैदि वतन वापसि आई। 1987 ईस्वी में मुल्क जे हणोके सदर आसिफ अली ज़रदारी सां शादी कई, जंहिंमां 3 ॿारड़ा बिलावल भुट्टो ज़रदारी, आसफा भुट्टो ज़रदारी ऐं बख़्तावर भुट्टो ज़रदारी आहिनि। बेनज़ीर भुट्टो 2 भेरा मुल्क जी वज़ीर आज़म रही। ॿियो भेरो 2007 ईस्वी में जलावतनी ख़तमु करे कराची एयरपोर्ट पहुती, जिते संदसि जो वालियाना इस्तक़बाल कयो वियो। काफ़िलो जीअं ई अॻिते वधियो त 18 अक्टूबर 2007 ईस्वी में बम धमाका करे कातलाणो हमिलो करे बेनज़ीर भुट्टो खे शहीद करण जी कोशिश कई वई, पर मौजूदाने तौरु हू बची वई। आख़िरकार बेनज़ीर भुट्टो 27 दिसंबर 2007 ईस्वी रावलपिंडी लियाकत बाग जलसो ख़त्म करे वापसि अची रही हुई त संदसि खे शहीद कयो वियो। बेनज़ीर भुट्टो अॼु असां सां जिस्मानी तौरु गॾु न आहे, पर अॼु बि संदसि जो फ़लसफ़ो, तक़रीरूं ऐं यादूं हमेशह यादि रहंदियूं। अॼु 32 सालगिरह जे मौक़े ते मुल्क जी कुंड कोर्श में सालगिरह जा केक काटे बेनज़ीर भुट्टो सां मोहबत जो इज़हार कयो पियो वञे। वो हरफ थी, सदा थी, जन्नत की फाख्ता थी, हर एक की दिल में रहकर हर एक से जुदा थी। कैमरामैन मुश्ताक अहमद कोड़ो सां गॾु मुनव्वर रिंद, भारती न्यूज़, लाड़काणो। के